अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम सादाते गिरामी व उलमा व हुफ़ाज़े किराम ऐ महफिल मुबारक में तशरीफ फरमा इज्जत ईमान वारा अजीज दोस्त मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अजो की ही मुबारक महफिल जेका असांजे हिननि यारनि भाउरनि फ़कीर माजिद अली
एहसान अली पंहिंजे वालिद मरहूम फ़कीर शहबाज अली जे ईसाले सवाब जे लाइ मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र जी भलारी महफ़िल मुनाक़िद कई आहे। रब करीम इन बाबरकत महफ़िल में असां तव्हां खे हाज़िरी जो शरफ़ नसीब फरमायो। अल्लाह जो शुक्र आहे जो अहिड़ियूं मुबारक कचहरियूं असां खे ज़िंदगीअ में नसीब थियनि थियूं। ही महीनो मुबारक माह रजबुल मुरज्जब जंहिंजी वॾे में वॾी निस्बत जेका हिन महीने मुबारक खे हासिल आहे उहा इहा आहे त हिन महीने जी 27 जी रात अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब लबीब सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुजागीअ जी हालत में जिस्मानी तरह सां आसमाननि ते घुराए आसमाननि जा सैर कराया, जन्नत ऐं जहन्नम जो मुशाहिदो करायो। आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा उला फौकल उला अर्शे मुअल्ला रब करीम जी ज़ात बाबरकात जा दीदार महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ये मुबारक रात में करे आयो। पर हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त ये समूरा सैर सफ़र जॾहिं मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे मोटियो वापस आयो त जंहिं बिस्तरे मुबारक तां तशरीफ़ वठी वियो उहो बिस्तरो अञा गरम हुयो ऐं जंहिं वुज़ू जेको जंहिं पाणीअ सां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वुज़ू फरमाए विया उहो पाणी अञा वही रहियो हुयो ऐं उन ये दरवाज़े जो कड़ो अञा लुॾी रहियो हुयो। महबूब करीम इहे समूरा सैर सफ़र करे रातों की रात में ही मोटी आया। सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहा का मामूली ॻाल्हि कान्हे का ऐं नंढी ॻाल्हि न आहे, हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। अवां खे ॿुधायां त मुस्तफ़ा करीम जा जेके हज़ारे मौजिज़ा रब करीम पंहिंजे महबूब खे जेके अता फरमाया हिकड़ा उहे मौजिज़ा महबूब जा आहिनि जो महबूब करीम अञा पंहिंजे अमड़ आमिना साइण जे शक में अतहर में भी कोन आया हुया। जॾहिं खां वठी करे जहान जुड़ियो तॾहिं खां वठी करे मुस्तफ़ा करीम जा मौजिज़ा दुनिया ॾिसी रही। सुभान अल्लाह। वरी ॿिया मौजिज़ा उहे जो महबूब करीम अमड़ साइण जे पेट मुबारक में आया। वरी ॿिया मौजिज़ा शुरू थिया जेस ताईं महबूब करीम दुनिया जहान में जलवा अफरोज थिया एस ताईं मौजिज़नि जो वरी हिकिड़ो अलॻि सिलसिलो रहियो। वरी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं दुनिया जहान में तशरीफ फरमा थिया त वरी हिकिड़ो अलॻि मौजिज़नि जो सिलसिलो जारी थियो ऐं जेस ताईं वरी मुस्तफ़ा करीम नबूवत जो ऐलान फरमायो 40 सालनि जी उमिरि मुबारक ताईं इहे मौजिज़ा अलॻि रहिया। वरी जॾहिं महबूब करीम 40 सालनि जी उमिरि मुबारक में नबूवत जो ऐलान फरमायो
ज़ाहिरी हयात तय्यबा खां विसाल ताईं वरी अलॻि मौजिज़ा ऐं ॿिया वरी उहे मौजिज़ा आहिनि जेके अॼु ताईं दुनिया ॾिसी रही आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे इन्हनि हज़ारे मौजिज़नि में मेराज शरीफ मुस्तफ़ा जो ॿिए नंबर ते वॾे में वॾो मौजिज़ो। सुभान अल्लाह। ॾाढे ॻाल्हायो ॿियो नंबर। जीअं अर्ज़ कयमि न त एतिरो मथे बुलंदीअ ते महबूब वियो ऐं रातों की रात में सैर सफ़र करे मोटी आयो। जंजीर भी हिलती रही, बिस्तर भी रहा गरम, एकदम सरे अर्श गए और आए मोहम्मद। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साथ मते करे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब करीम एतिरो जल्दी मोटी आया, एॾो वॾो इहो मौजिज़ो। तव्हां चवंदव त जेकॾहिं इहो ॿियो नंबर मौजिज़ो आहे त पोइ पहिरें नंबर ते वॾो मौजिज़ो कहिड़ो आहे? सुभान अल्लाह। ॿुधणु चाहियो था त ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। पहिरें नंबर ते महबूब जो वॾे में वॾो मौजिज़ो उहो रब करीम जो नाज़िल कयल पाक किताब आहे जेको असां तव्हांजे अखियुनि जे आॾो मौजूद उन असली सूरत में मौजूद आहे जंहिं सूरत में रब करीम महबूब ते नाज़िल फरमायो। अॼु बि जेकॾहिं केरु उन खे समझे न समझे, उन जे इल्मनि खां केरु वाक़िफ़ हुजे न हुजे, पर इन रब करीम जे पाक कलाम में एॾो त असर रखियल आहे जो रब जी इज़त जो कसम आहे। हर दिल पे हुजे जेकॾहिं क़ुरान करीम ॿुधंदो त उन जी दिल पिघलण शुरू थी। सुभान अल्लाह। इहो क़ुरान करीम अल्लाह ताला फरमायो त लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। जेकॾहिं असां हिन क़ुरान करीम खे कंहिं जबल ते नाज़िल कयूं हा त ए दुनिया वारा तूं ॾिसी हा त अल्लाह जे ख़ौफ़ में जबल बि ज़रा पुरज़ा थी। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। जबल ज़रा पुरज़ा थी वञे हा, पर इहो क़ुरान असां जबल ते नाज़िल कोन कयो जो जबलन खणण खां इनकार करे छॾियो। कुर्बान वञा मुस्तफ़ा करीम जी पाक दिल जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक लितकून मिनल मुनज़िरीन। रब करीम फरमायो त ही क़ुरान करीम रब्बुल आलमीन जो नाज़िल कयल जंहिं जहाननि खे पालियो उन रब्बुल आलमीन जे तरफ़ां नाज़िल थियल क़ुरान करीम आहे। इन खे रूहुल अमीन खणी आयो आहे, जिब्राइल अमीन खणी आयो ऐं किथे खणी आयो अला क़ल्बिक ऐ मुस्तफ़ा करीम तुंहिंजी पाक दिल ते लथो आहे। जबल ते क़ुरान नाज़िल थिए हा त जबल ज़रा फुरज़ा थी वञे। अंदाज़ो लगायो त उन दिल जो केॾो वॾो शान, केॾी न वरी ताक़त आहे उन क़ल्बे अतहर जी जंहिं इहो अमानत वारो ॾरो बार बर्दाश्त चओ सुभान अल्लाह।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो अर्ज करण जी ॻाल्हि ही आहे त इहो क़ुरान करीम रब करीम जो लाथल नाज़िल कयल किताब मुबीन महबूब करीम जो नंबर ते वॾे में वॾो ऐं ॿिए नंबर ते वॾे में वॾो मौजूज़ो मेराज नबी चो सुभान अल्लाह। मेराज उरूज मां उरूज जी माना है बुलंदी। छा माना है उरूज माना बुलंदी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम उहो त उरूज अता फरमायो, उहा बुलंदी अता फरमाई जिते दुनिया जो को वहम गुमान ख्वाब ख्याल में न वने। महबूब करीम उते जिस्म मुबारक सां तशरीफ वठी कंहिंजो रब थो ॼाणे तो उते कंहिंजो ख्याल में नथो वञी सघे, उते कंहिंजो वहम गुमान में नथो पहुची सघे। केतिरो बि केर वेही करे सोचे जा घोड़ा डोड़ाए सोचे सोचे थकजी पवे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। हिकिड़ो हक़ाइद जो किताब आहे, हक़ाइद जो शरहुल हक़ाइद नसफिया, उन जो शरह आहे निब्रास। सभई मकतब फिक्र जा आलिम पंहिंजे पंहिंजे मदरसन में इहो किताब पढ़ाईंदा आहिनि। शरहुल हक़ाइद नसफिया, उन जो शरह जेको निब्रास आहे हज़रत अब्दुल अज़ीज़ परहारवी रहमतुल्लाहि तआला अलैहि उन किताब जो शरह जेको लिखियो आहे निब्रास, उन में हिकिड़ो हैरत अंगेज़ वाक़ियो लिखियो आहे। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े उम्मत जो कामिल बानू आहे हजरत शेख अबुल हसन रिफाई रहमतुल्लाहि तआला अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो नेक साले बानू आहे। मुस्तफा करीम जी उम्मत जो भलारो बानू आहे। फरमाए थो त हिकिड़ो भेरो मूंखे ख्याल थियो ईअं छो न वञी करे रूहानी तरह सां वञी करे मेराज करे अचां, सैर सफर करे अचां, घुमी अचां। रब करीम जी ज़ात बाबरकात जूं जेके मेहरबानियूं आहिनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी जेका मखलूक आहे, आसमान आहिनि ज़मीनूं आहिनि, आसमान खां मथे रब करीम जी ज़ात बाबरकात जा जेके नज़ारा आहिनि, उन्हनि जो वञी करे सैर सफर करे अचां। ये बुजुर्ग वेठो आहे रूहानी तरह सां, ऐं रूहानी तरह सां कंहिं वटि बि को इख़्तिलाफ़ कोन्हे को। सभिनी मकतब फिक्र वटि इहा ॻाल्हि मुसलम आहे त केर बि कंहिं जाइ ते बि रूहानी तरह सां पहुची सघे थो, हुनखे का झलक अल्लाह ई कान का। बुजुर्ग कंहिं जाइ ते वेठो हुजे, रूहानी तरह सां किथे बि पहुचे, उन जहिड़ा को मसलो आहे ई कोन को। जेतिरी जंहिंजे रूह जी परवाज़ आहे उहो भले होसि ताईं वञे, किथे बि वञे। को दुनिया में ई ज़मीनुनि ते सैर करे ऐं को वञी करे आसमाननि जा सैर करे। रूहानी तरह सां अल्लाह जे कामिल बाननि खे इहा मंज़िल इहो मक़ाम हासिल आहे जंहिंजी जेतिरी रफ़्तार बुलंदी आहे उहो एसि ताईं पंहिंजा घोड़ा परवाज़ रूहानी दौड़ाए थो वञे। केर बि इहो सभिनी वटि मुसलम आहे, कंहिंजो बि इनकार कोन्हे को त रूहानी तरह सां अल्लाह वारा पहुचंदा आहिनि। जेकॾहिं मां तव्हांखे वरी हुननि जा वाक़िया जेकॾहिं ॿुधायां जेके इनकार था कनि, उन्हनि पंहिंजे बुजुर्गनि जे लाइ, पंहिंजनि आलिमनि जे लाइ, पंहिंजे मुर्शिदनि जे लाइ
जेके वाक़िया लिखिया आहिनि उहे बि किताब भरिया पिया आहिनि सम्झो था देवबंदी मकतब फिक्र जे आलिमनि मौलवियुनि जेके पंहिंजे अकाबिरनि जा जेके वाक़िया लिखिया आहिनि उहे बि हैरत अंगेज़ हुननि वाक़िया लिखिया आहिनि उहे किताब भरिया पिया आहिनि हींअर त खणी असांखे चवनि था त भई परे खां जेकॾहिं या रसूल अल्लाह करे मदद लाइ सॾींदो त इहो बि शिरक थी वेंदो पर रब जी इज़त जो कसम आहे त हिननि पंहिंजे वॾनि जे लाइ किताबनि में लिखियो आहे त हुननि पंहिंजे वॾनि खे पंहिंजे अकाबिरनि खे मुर्शिदनि खे परे खां सॾ कया आहिनि ऐं उन्हनि किताबनि में लिखियो आहे त मैल परे जेकॾहिं कंहिं वेही करे उन्हनि जे मुर्शिद खे सॾु कयो त उहे आया रूहानी तरह सां उन्हनि जी मदद बि कयूं सम्झ में ॻाल्हि कान आई